वेलकम बैक नाज़रीन। अहम ख़बर है मूंखे अपडेट कंदालू त इस्लाम कोट में ॻोठ बांभण में छितन कुतन शागिर्द रिजू खे ॾाढे ज़ख़्मी करे विधो आहे। बिल्कुल नाज़रीन, अहम ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया। शागिर्द के गिणती जोगी हालत में अस्पताल मुंतकिल कयो वियो आहे। आगाह कयूं अवां खे इस्लाम कोट मां, जिते ॻोठ बांभण में छितन कुतन शागिर्द रिजू खे ॾाढे ज़ख़्मी करे विधो आहे। अवां खे अपडेट कंदालू। ब्रेकिंग न्यूज़ है त इस्लाम कोट जे ॻोठ बांभण में छितन कुतन शागिर्द रिजू खे ॾाढे ज़ख़्मी करे विधो आहे। इन हवाले से असां राब्तो कयो आहे इस्लाम कोट में आवाज़ टीवी जे रिपोर्टर बशीर अहमद सां। जी बशीर, कहिड़ा अपडेट्स आहिनि? जी बिल्कुल, इस्लाम कोट में जेके कुतन जे ॾाढ़ण वारा वाक़िया आहिनि इहो ॾींहों ॾींहुं वधंदा पिया वञनि। अॼु तव्हांखे ॿुधायां त चौथे क्लास जे शागिर्द हिकु कुतन जेका आहे असां खाई ज़ख़्मी करे छॾियो आहे। इहो इस्लाम कोट तालुके जो ॻोठ आहे बांभण जी ढाणी, जिते रिजू पुट मालो खे कुतन जेका आहे असां ॾाढे शदीद ज़ख़्मी करे छॾियो आहे। ऐं ज़ख़्मी थियण खां बाद में जेका छोकिरो हो असां बेहोश थी वियो। बेहोशी वारी हालत में जेका ॻोठाणनि खणी अस्पताल पुॼायो आहे। यादि रहे त रोज़मर्रा जो जेका कुतन वारा वाक़िया, कुतन जे ॾाढ़नि जा वाक़िया पेश अचनि पिया, पर इंतिज़ामिया इन समूरे मामले ते मुकमल तौर ख़ामोश आहे। जी ठीकु आहे फ़क़ीर बशीर अहमद, वॾी महिरबानी तफ़सील खां आगाह करण लाइ।